अहिड़ी हक़ीक़त निगारी आहे, पर असांखे इहा ख़बर बिल्कुलु घटि माण्हुनि खे आहे जेका एक्चुअल रियलिज़म आहे। उन रियलिज़म में तव्हांजो सब्जेक्टिव जेको शऊर आहे, जेको सब्जेक्टिव इन्वॉल्वमेंट उहो बिल्कुलु घटि हुजणु खपे। यानी रियलिज़म उहा आहे जंहिंमें तव्हांजी पर्सनल इन्वॉल्वमेंट कोन्हे, बल्कि हिकिड़ी ऑब्जेक्टिव वर्ल्ड आहे, ऐं ऑब्जेक्टिव वर्ल्ड कीअं थी नज़र अचे उनखे तव्हां डिपिक्ट कयो था, उहो रियलिज़म आहे। पर हालांकि इहा शइ बि ॾाढी ॾुखी आहे। डीकंस्ट्रक्शन ऐं डेरिवेटिव अचे थो, तव्हां ऑब्जेक्टिव थी कोन था सघो। पोस्ट मॉडर्न टिकेट्स पोस्ट मॉडर्न जेका अप्रोच आहे उहा चए थी तव्हां किथे न किथे रिलेटिव आहियो, छो त तव्हां कंहिं टाइम एंड स्पेस में कंहिं ज़मान ऐं मकान में वजूदु रखो था, ऐं उहो ज़मान ऐं मकान तव्हांखे पंहिंजी गिरफ़्त मां ॿाहिरि कढे ई कोन थी, छॾे ई कोन थी। फ़र्ज़ु कयो असां सिंधी आहियूं, असां कॾहिं बि सिंध जे ख़िलाफ़ु पंहिंजे ख़िलाफ़ु का ॻाल्हि कोन लिखंदासीं। असीं मुस्लमान आहियूं, असांजे अदब जो तमामु घणो हिसो फ़िक्री जेको सरचश्मो आहे उहो मज़हब आहे। असां मज़हब जे ख़िलाफ़ु कोन था लिखी सघूं था, या त बाग़ी हूंदासीं या अथियस्ट हूंदासीं या ॿिए नमूने सां, पर शऊरी तौर ते हिकिड़ो असांजो शऊर डेवलप थी वञे असां उहा शइ लिखूं, बल्कि हर जाइ ते असां उन शइ खे डिफेंड कंदा वधा रहिया आहियूं। मिसाल सिंधी नरगिस 5000 साल पुराणी तहज़ीब आहे, असां इल्मु अदब तमामु घणो डेवलप्ड आहे, असां तहज़ीब याफ़्ता क़ौम आहियूं, पर हर ॿिए टे अदीब वटि हिकिड़ी धाड़ घोड़ा मिलंदी त ॿोली मरे थी वञे, सिंधी ॿोली तबाह थी थी। ॿोली खे बचायूं, सिंधी ॿोली क़ौमी ॿोली, फलाणी ॿोली क़ौमी ॿोली। मैडम वेठी आहे, लिंग्विस्टिक्स जा ॿाहिरि ॼाणनि था जंहिं ॿोली जा स्पीकर नंढा ॿार हुजनि उहा ॿोली वेझे मुस्तक़बिल मरी कोन थी सघे। असां नबी सिंगत में वरी वञी रहियो आहे, पर हिकिड़े लकीर जो फ़क़ीर असां कीअं रहिया आहियूं त अदब जे हवाले सां, तनक़ीद जी तारीख़ जे हवाले सां अकबर साहब जी किताब कहिड़े कॉन्टेक्स्ट में ॾिसणु खपे, छो ॾिसणु खपे त जंहिं ॿोली जे स्पीकर नंढा ॿार हुजनि ऐं जेका ॿोली प्राइमरी स्कूलनि में पढ़ाई वञे उन ॿोली जे वेझे मुस्तक़बिल मरण जा के इम्कान कोन्हे। ऐं असां चई सघूं था असां वटि हज़ारे न लखे न किरोड़े नंढा ॿार आहिनि जेका सिंधी ॿोली ॻाल्हाइनि था पिया, जेका इस्तेमाल में अचे थी पई, जंहिंजो स्क्रिप्ट आहे जेका लिखिजे थी पई। इहा ॻाल्हि हैदराबाद लिटरेरी फेस्टिवल में अकबर साहब मौजूदु हुयूं, इहा ॻाल्हि उन्हनि बि कई पई त कुझु अरसे खां पोइ जेके 84 ॿोलियूं यूनेस्को मुताबिक़ जेके सर्वाइव कंदियूं उनमें सिंधी ॿोली बि शामिलु आहे। उनजे करे हाणे असां उन जेका हिकिड़ी इमेजरी फैंटेसी ऐं हिकिड़े रोमेंटिक जेका इन्वायरमेंट क्रिएट कयूं वेठा आहियूं अदीब, असांखे उन खां ॿाहिरि निकिरणो पओ। हाणे असांजो मौज़ू इहो न हुजणु खपे। मार्क ज़ुकरबर्ग इसराइल जो हिकिड़ो प्रोफेसर आहे जेको हांगकांग में हुते आयो हुयो, उन ऑस्ट्रेलिया जूं 10 ॿोलियूं ॾेखारियूं जिन ते उन में कमु कयो पंहिंजे तकरीबन 10 साल प्रोजेक्ट में। उन जी प्रेज़ेंटेशन ॾिनी, उन में उन ॿुधायो त हिननि ॿोलियुनि जा स्पीकर 20 खां 50 जे दरमियान हुआ, 20 खां 50 जे विच में स्पीकर हुआ, पर उनमें नंढा ॿार कोन हुआ, सिर्फ़ु वॾा हुआ, यानी जंहिंजी उमिरि 40 खां मथे हुई। उहे नंढा ॿार उनजे करे कोन पिया पढ़ाइनि, उन्हनि जो को फ्यूचर ई कोन्हे, उन्हनि जो को मुस्तक़बिल कोन्हे। हीअ ॿोली जेकॾहिं ॻाल्हाईंदा उन्हनि जो मुस्तक़बिल कोन ठहंदो, पर जेकॾहिं अंग्रेज़ी ॿोली ॻाल्हाईंदा, ऑस्ट्रेलिया में ज़ाहिर आहे, अमेरिका में बि आहे, अंग्रेज़ी ॿोली ॻाल्हाईंदा उन्हनि खे नौकिरी रोज़गार खोड़ सारियूं शयूं मिली पवंदियूं। उनजे करे छो ॻाल्हाइनि त उन हवाले सां ॾिसो उन माण्हू उन ते कमु कयो, पोइ हिकिड़ा टेक्निक जेके हुनर ईंदा आहे, दस्तकारी हथरादू हुनर, उन्हनि माण्हुनि खां पुछे तव्हांखे छा अचे थो पियो, पोइ अहिड़े क़िस्म जा उन्हनि हुनर तयारु कया जेके स्कूलनि में ॿार एडमिट कया ऐं हुनर सेखारण जे ज़रिए ॿारनि खे ॿोली सेखारी उन्हनि खे। ऐं उन खां पोइ 5-10 सालनि खां पोइ ॾेखारियो त उन्हनि जा के सवें ॿार हुआ जेके उहा ॿोली ॻाल्हाइनि पिया। असां वटि माना ॿोली जे हवाले सां इहा शइ हाणे ख़तमु थियणु खपे। ॿियो रियलिज़म जे हवाले सां बि काफ़ी ॻाल्हियूं जेके असांखे ख़तमु करणु खपनि। अदबी तनक़ीद जी तारीख़ जे हवाले सां बि असांखे हाणे ऑब्जेक्टिव थियणु खपे। काफ़ी ॻाल्हियूं थियूं आहिनि जेके सब्जेक्टिव हवाले सां थियूं, पर असांजी जेका इमेजिनेशन आहे उहा हाणे छो एतिरी महदूद आहे। अकबर साहब फ्रैंकिस्टाइन नॉवल मैरी शेली जो ज़िक्र कयो आहे, उन नॉवल जे मौज़ू ते 116 ॿिया जेके आहिनि ॿियूं लिखणियूं आहिनि नॉवल अहिड़े क़िस्म जा डिस्कोर्स तख़लीक़ थी चुका हुया, ऐं उहो डिस्कोर्स पोइ बि तख़लीक़ थियो ऐं शाहकार थी वियो। असां वटि अदबी तनक़ीद ख़ासि तौर ते मॉडर्न लिटरेरी थियरी जे हवाले सां, तनक़ीद निगारी तनक़ीदी नज़रियनि जे हवाले सां असां न त ॿियो किताबु आहे या टियों किताबु आहे, ऐं असांखे इहो कतई बि असां कोन था चऊं कि आख़िरी किताबु आहे, ऐं असां सम्झूं था कि पहिरियों किताबु आहे।
इन हवाले सां जेको असांजे अदीब खे हिकिड़े ऑब्जेक्टिव रियलिटी खे सम्झण जे लाइ उनखे पंहिंजे ज़ाती निसाब में शामिल करणु खपे। हीअ अदबी निसाब में न हुजणु खपे, इदारती निसाब में न हुजणु खपे, बल्कि